ओम शांति। अॼु ॾींहुं भले तारीख़ है 7/9/2025। अॼु व्यक्त बाबदाद जो रिवाइस कोर्स 31/12/2006। अॼु जा अव्यक्त महावाक्य आहिनि। दृढ़ताऊं परिवर्तन शक्ति सां कारण व समस्या शब्द खे विदाई ॾे, निवारण व समाधान स्वरूप हो। अॼु नवयुग रचता बाबदादा पंहिंजे चारों ओर जे ॿारनि खे नयो वर्ष व नयो युग ॿिन्हिनि जी मुबारक ॾियण आहिनि। चारों ओर जा ॿार बि मुबारक ॾियण पहुची विया आहिनि। छा सिर्फ़ु नए वर्ष जी मुबारक ॾियण आया आहियो व नव युग जी बि मुबारक ॾियण आया आहियो। जीअं नए वर्ष जी ख़ुशी थींदी आहे ऐं ख़ुशियूं ॾींदा आहियो, त तव्हां ब्रह्मण आत्माउनि खे नवयुग बि एतिरो यादि आहे। नवयुग नैननि जे साम्हूं ईंदो आहे। जीअं नयो वर्ष जे लाइ दिलि में ईंदो आहे कि आयो, ईअं ई पंहिंजे नवयुग जे लाइ एतिरो अनुभव कंदा आहियो कि आयो। हुन नवयुग जी स्मृति एतिरी समीप ईंदी आहे। वो शरीर रूपी पंहिंजी ड्रेस चमकदी हुई साम्हूं नज़र ईंदी आहे। बाप दादा डबल मुबारक ॾींदा आहिनि। ॿारनि जे मन में नैननि में नवयुग जी सीन सिनेरियो इमर्ज आहिनि। केतिरो पंहिंजे नवयुग में तन मन धन जन श्रेष्ठ सर्व प्राप्तियुनि जा भंडार आहिनि। ख़ुशी आहे कि अॼु पुराणी दुनिया में आहियूं, हाणे पंहिंजे राज्य में हूंदासीं। यादि आहे न पंहिंजो राज्य। जीअं अॼु डबल कार्य जे लाइ आया आहियो न, पुराणे खे विदाई ॾियण ऐं नए वर्ष खे बधाई ॾियण आया आहियो। त सिर्फ़ु पुराणे वर्ष खे विदाई ॾियण आया आहियो व पुराणी दुनिया जे पुराणे संस्कार स्वभाव चाल उनखे बि विदाई ॾियण आया आहियो। पुराणे वर्ष खे विदाई ॾियण त सहज आहे न, लेकिन पुराणे संस्कार खे विदाई ॾियण बि एतिरो सहज लॻंदो आहे। छा सम्झंदा आहियो? माया खे बि विदाई ॾियण आया आहियो या वर्ष खे विदाई ॾियण आया आहियो? माया खे बि विदाई ॾियण आया आहियो या वर्ष खे बि विदाई ॾियण आया आहियो? विदाई ॾियणो आहे न, या माया सां थोरो प्यार आहे, थोरो रखणु चाहींदा आहियो छा माया सां प्यार? विदाई ॾियण आया आहियो न। बाप दादा चारों ओर जे ॿारनि सां पुराणे संस्कार स्वभाव सां विदाई दिलाइणु चाहींदा आहिनि। ॾेई सघंदा आहियो? हिमत आहे कि सोचंदा आहियो कि विदाई ॾियणु चाहींदा आहियूं, लेकिन पोइ बि माया अची वेंदी आहे। छा अॼु जे ॾींहुं दृढ़ता जी शक्ति सां पुराणे संस्कारनि खे विदाई ॾेई नए युग जे संस्कार खे जीवन खे बधाई ॾियण जी हिमत आहे? छा अॼु जे ॾींहुं दृढ़ संकल्प जी शक्ति सां पुराणे सभु संस्कार स्वभाव रावण जी सभु प्रॉपर्टी खे विदाई ॾी, जीवन खे विदाई ॾियण जी हिमत आहे हिमत? जो सम्झंदा आहिनि थी सघंदो आहे, थियणो ई आहे, हिमत वारा आहियो। जो सम्झंदा आहिनि हिमत आहे उहो हथ उठायो। हिमत आहे? अच्छा। जंहिं न उठायो आहे उहे सोचनि था। डबल फॉरनर्स उठायो हथ। जंहिं हिमत आहे जंहिंमें उहो हथ उठायो। सभिनि न उठायो। अच्छा, डबल फॉरनर्स त होशियार आहिनि। डबल नशो आहे न,
इन करे ॾिसणो आहे बाप दादा हर मास रिज़ल्ट ॾिसंदा। बाप दादा खे ख़ुशी आहे कि हिमत वारा ॿार आहिनि, चतुराई सां जवाबु ॾियण वारा ॿार आहिनि। छो जी ॼाणंदा आहिनि कि हिकु क़दम असांजी हिमत जो, 1000 क़दम बाप जी मदद जो त मिलणो ई आहे। अधिकारी आहियो न, 1000 क़दम मदद जे अधिकारी आहियो। सिर्फ़ु हिमत खे माया हिलाइण जी कोशिशि कंदी आहे। बाप दादा ॾिसंदा आहिनि कि हिमत सुठी रखंदा आहिनि। बाप दादा दिलि सां मुबारक बि ॾींदा आहिनि, लेकिन हिमत रखंदा पोइ हथ में पंहिंजे अंदरि, पोइ साथ में पंहिंजे अंदरि व्यर्थ संकल्प उत्पन्न करे वठंदा आहिनि। करो त था, थियणो त खपे, कंदा त ज़रूरु, पतो न जो संकल्प अचिणो इहे हिमत खे कमज़ोर करे ॾींदो। तो अची वेंदो आहे न, कंदा त आहिनि, करिणो त आहे, अॻियां उड़णो त आहे, इहे हिमत खे हिलाए ॾींदो। तो न सोचो, करिणो ई आहे, छो न थींदो। जॾहिं बाप सां था त बाप सां गॾु तो न करे, तो न अची सघंदो आहे। त हिन वर्ष में नवीनता छा कंदा? हिमत जे पांव खे मज़बूत ठाहियो। ईअं हिमत जो पांव मज़बूत ठाहियो जो माया ख़ुदि हिली वञे, लेकिन पांव न हिले। अहिड़ा हिमत जो पांव ठाहियो जो माया ख़ुदि हिली वञे, लेकिन तव्हांजो पांव न हिले। त नए वर्ष में नवीनता कंदा या जीअं कॾहिं हिलंदा कॾहिं मज़बूत रहंदा आहियो, ईअं त न कंदा न। तव्हां सभिनि जो कर्तव्य व ऑक्यूपेशन छा आहे? पंहिंजे खे छा कहलाईंदा आहियो? यादि करो, विश्व कल्याणकारी, विश्व परिवर्तक, ये तव्हांजो ऑक्यूपेशन आहे। विश्व कल्याणकारी, विश्व परिवर्तक। त बाप दादा कॾहिं मिठी मिठी हंसी ईंदी आहे बाबा खे। विश्व परिवर्तक टाइटल आहे, विश्व परिवर्तक टाइटल आहे या लंडन परिवर्तक, इंडिया परिवर्तक? विश्व परिवर्तक आहियो न सभी, चाहे गांव में रहंदा, चाहे लंडन या अमेरिका में रहंदा, लेकिन विश्व कल्याणकारी आहियो त कंध हिलायो। पक्को आहे न कि 75% आहे, 75% विश्व कल्याणकारी, 25% माफ़। ईअं पंहिंजी चैलेंज छा आहे तव्हांजी? प्रकृति खे बि चैलेंज कई आहे कि प्रकृति खे बि परिवर्तन करिणो आहे। त पंहिंजो ऑक्यूपेशन यादि करो। कॾहिं पंहिंजे लाइ बि सोचंदा आहियो करिणो त न खपे, लेकिन थी वेंदो आहे। त विश्व परिवर्तक, प्रकृति परिवर्तक व स्व परिवर्तक। त विश्व परिवर्तक पंहिंजो ऑक्यूपेशन यादि करो। त विश्व परिवर्तक, प्रकृति परिवर्तक, स्व परिवर्तक न ठही सघंदो आहे। जॾहिं असां पूरे विश्व खे परिवर्तन करे सघंदा आहियूं, प्रकृति खे परिवर्तन करे सघंदा आहियूं, त स्व खे न परिवर्तन करे सघंदा आहियूं। असांजे मन, बुद्धि, संस्कार हाणे सिर्फ़ु शिव बाबा जीअं कार्य करे। साकार में शिव बाबा, निराकार में शिव बाबा, साकार में ब्रह्मा बाबा, बस। ये न करे सघंदा आहियो। शक्ति सेना छा सोचंदा आहियो? हिन वर्ष में पंहिंजो ऑक्यूपेशन विश्व परिवर्तक जो यादि रखिणो आहे। स्व जे प्रति व पंहिंजे ब्रह्मण परिवार प्रति बि परिवर्तक ठहिणो आहे। छो जी पहिरियों त चैरिटी बिगिन्स एट होम आहे न। त पंहिंजे ऑक्यूपेशन जो प्रैक्टिकल स्वरूप प्रत्यक्ष कंदव न। चैरिटी बिगिन्स एट होम मतलब स्व परिवर्तन। जो स्व बि चाहींदा आहियो, बाप दादा बि चाहींदा आहिनि, ॼाणंदा बि आहियो। बाप दादा पुछंदा आहिनि कि तव्हां सभी ॿारनि जो लक्ष्य छा आहे?
त मेजॉरिटी हिकु जवाबु ॾींदा आहिनि कि बाप समान ठहिणो आहे। ठीकु आहे न, बाप समान ठहिणो ई आहे कि ॾिसंदव सोचंदव। त बाबा बि इहे ई चाहींदा आहिनि कि हिन वर्ष में 70% पूरा थी विया, 70 वर्ष पूरा थी विया 2006 में। यज्ञ के 70 वर्ष पूरा थी विया। हाणे 71 वर्ष में कोई कमाल करे ॾेखारियो। हाणे एतिरी सेवा जे उमंग में भिन्न भिन्न प्रोग्राम ठाहींदा रहंदा आहिनि, सफल भी थींदा रहंदा आहिनि। बाप दादा खे ख़ुशी भी थींदी आहे कि महिनत जो कंदा आहिनि, उन्हनि जी सफलता मिलंदी आहे, व्यर्थ न वेंदी आहे। लेकिन सेवा कंहिं लाइ कंदा आहियो? त छा जवाबु ॾींदा आहिनि? बाप खे प्रत्यक्ष करण लाइ कंदा आहिनि। त बाप अॼु प्रश्न ॿारनि सां प्रश्न पुछंदा आहिनि कि बाप खे प्रत्यक्ष त करिणो ई आहे, कंदव ई, लेकिन बाप खे प्रत्यक्ष करण खां पहिरियों स्व खे प्रत्यक्ष करो। बाप खे प्रत्यक्ष करण खां पहिरियों स्व खे प्रत्यक्ष करो। चओ शिव शक्ति, इह वर्ष शिव शक्ति जे रूप में स्व खे प्रत्यक्ष कंदा। स्व खे प्रत्यक्ष करण मतिलबु पंहिंजे अंदरि परिवर्तन अचे। माण्हू तव्हांखे ॾिसी चवनि कि हा इहे परिवर्तन थी विया आहिनि। जनक चओ कंदा, करिणो ई आहे। जनक दादी चई, जानकी दादी साथी पहिरीं लाइन वारा ॿिए लाइन में वेठा हुआ टीचर्स हथ उठायो जो हिन वर्ष में करे ॾेखारींदा। कंदा न, करे ॾेखारिणो ई आहे, है न। ब्रह्म कुमारियूं त थी वियूं आहिनि। हाणे त बाबा चवंदा आहिनि शिव बाबा जो झंडो, जॾहिं शिव बाबा खे हाणे प्रत्यक्ष करो न। शिव शक्तियूं त प्रत्यक्ष थी वियूं, ब्रह्म कुमार उन्हनि जो त नाम बालो थी वियो। हाणे शिव बाबा खे प्रत्यक्ष करो। ये पहिरों जी मुरली आहे न, है न। अच्छा सभी टीचर्स उठायो या कोई न बि उठायो। अच्छा मधुबन वारा करिणो ई आहे, करिणो पवंदो। छो जी मधुबन त नज़दीक आहे न। तारीख़ नोट करे ॾियणो आहे, 31 तारीख़ आहे। टाइम भी नोट करो, 9:20 ऐं पांडव सेना पांडवनि खे छा ॾेखारिणो आहे? विजयी पांडव। कॾहिं जा विजयी न आहिनि ई विजयी पांडव। त हिन वर्ष में अहिड़ो कोई ठही करे ॾेखारिणो आहे या चईंदा छा करूं? माया अची वियो। चाहींदा न आहियूं, अची वई। बाप दादा पहिरों बि चई, बाप दादा पहिरों बि चयो हुई, माया पंहिंजो टाइम लास्ट टाइम ताईं अचणु बंदि न कंदी। हाणे बंदि थी वई न। ईअं न सोचो अञा लास्ट टाइम ताईं ईंदी। चओ थी वियो लास्ट टाइम, बसि हाणे वई, हाणे कॾहिं न ईंदी, पूरी कल्पना ईंदी। लेकिन माया जो कमु आहे अचणु, असांजो कमु छा आहे? विजयी थियणु। त ईअं न सोचो चाहींदा थोरी आहियूं, लेकिन माया अची वेंदी आहे। थी सघंदो आहे हाणे बाप दादा हिन वर्ष सां गॾु इन शब्दनि खे विदाई दिलाइणु चाहींदा आहिनि। 12 वजे हिन वर्ष खे विदाई ॾींदव न, त जो घंटा वॼाईंदव अॼु जॾहिं घंटा वॼाईंदव त कंहिंजो घंटो वॼाईंदव? ॾींहं जो, वर्ष जो या माया जी विदाई जो घंटो वॼाईंदव? ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकु त परिवर्तन शक्ति, हुनजी कमज़ोरी आहे। प्लान त ॾाढा सुठा ठाहींदा आहे, हीअं कंदासीं, हीअं कंदासीं, हीअं कंदासीं। बाप दादा बि ख़ुशि आहिनि, ॾाढा सुठा प्लान ठातो आहे। लेकिन परिवर्तन शक्ति जी कमी थियण जे कारण कुझु परिवर्तन थींदो आहे, कुझु रहिजी वेंदो आहे। ऐं ॿी कमी आहे दृढ़ता जी।
संकल्प सुठा सुठा कंदा आहियो। अॼु बि ॾिसो केतिरा कार्ड आहिनि, केतिरा अंजाम आहिनि, केतिरा वाइदा ॾिठा, बाप दादा ॾिठई, ॾाढा पत्र सुठा सुठा आया आहिनि, कार्ड पत्र आदि सभु स्टेज ते सजल रखिया आहिनि। त करे करे ॾेखारींदा हो न, थियणो ई आहे, ठहिणो ई आहे। पदम गुणा पदम पदम गुणा यादि प्यार, सभु बाप दादा जे पास पहुचिया, बाप जे सम्मुख वेठा आहिनि, उन्हनि जे दिलि जो आवाज़ बि बाप वटि पहुचियो। लेकिन हाणे बाप दादा इन 2 शक्तियुनि जे मथां अंडरलाइन कराइनि था। हिकु दृढ़ता जी कमी अची वेंदी आहे, कमी जो कारण आहे अलबेलोपन। ॿियनि खे ॾिसण जो थी वेंदो, करूं त तव्हां कंदा, ज़रूरु कंदा। त बाबा हिकु चई कि हाणे परिवर्तन करो। परिवर्तन शक्ति जी कमी आहे, जंहिंजे कारण प्लान खे प्रैक्टिकल में न लाए सघंदा आहियूं। ॿी आहे दृढ़ता जी कमी। त दृढ़ता जी कमी अची वेंदी आहे, कमी जे कारण पोइ अलबेलोपन अची वेंदो आहे। त 2 शक्तियुनि जे मथां अंडरलाइन करो, ये परिवर्तन करिणो आहे त बसि परिवर्तन। बसि हाणे सदा जे लाइ माया खे विदाई ॾियो। असां त ॾेई छॾूं न, उहो अचे न अचे हुनजी मर्ज़ी, उहो बाबा ॼाणे बाबा। असां त विदाई ॾिनी, मतिलबु असां हाणे हुननि ते ध्यानु न ॾींदासीं, है न। ॿियो दृढ़ता जी शक्ति जी कमी, कमी जे कारण अलबेलोपन ॿियनि खे ॾेखारे में ॾींदो आहे, ॿियनि खे ॾिसण जो। दृढ़ता जी कमी आहे त कमी जे कारण अलबेलोपन ॿियनि खे ॾिसण जो अची वेंदो आहे, थी वेंदो, करे त वठंदासीं, कंदा, ज़रूरु कंदा। बाप दादा इहे चाहींदा आहिनि कि हिन वर्ष हिकु शब्द खे सदा जे लाइ विदाई ॾियो। उहो कहिड़ो ॿुधायो, चओ, ॾिसणो पवंदो। हिन वर्ष बाप दादा कारण शब्द खे विदाई ॾियणु चाहींदा आहिनि। निवारण थिए, कारण ख़तमु, समस्या ख़तमु, समाधान स्वरूप। चाहे स्वयं जो कारण हुजे, चाहे साथियुनि जो कारण हुजे, चाहे संगठन जो कारण हुजे, चाहे कोई सर्कमस्टेंसिस जो कारण हुजे। ब्राह्मणनि जी डिक्शनरी में कारण शब्द समाप्त, कारण शब्द, समस्या शब्द परिवर्तन थी वञे, समाधान ऐं निवारण थी वञे। छो जी ॾाढनि अॼु अमृत वेले बि बाप दादा सां रुअरियान कई, इहे ई ॻाल्हियूं चई कि नए वर्ष में कुझु नवीनता करो। त हाणे बाप दादा कहिड़ा शब्द डिलीट करणु चाहींदा आहिनि ब्राह्मणनि जी डिक्शनरी में? कारण, के बि कारण, चाहे स्व जो कारण, साथियुनि जो कारण, संगठन जो कारण, कोई सर्कमस्टेंसिस जो कारण। समस्या शब्द परिवर्तन थी वञे, समाधान ऐं निवारण। कारण जे बदिले निवारण, समस्या जे बदिले समाधान। बाप दादा चवनि था कि मां अॼु बि ॿारनि सुबुह जो रुहरियान कई कि नए वर्ष में कुछ नवीनता करो। त बाप दादा चाहींदा आहिनि कि इहो नयो वर्ष अॼु मल्हायूं जो इहे 2 शब्द समाप्त थी वञे। पर उपकारी ठहो, स्वयं कारण ठहींदा आहियो या ॿिया कोई कारण ठहींदो आहे, लेकिन परोपकारी आत्मा ठही, रहमदिल आत्मा ठही, शुभभावना शुभकामना जे दिलि वारा ठही, सहयोग ॾियो, स्नेह वठो। हाणे छा करो? परोपकारी ठही, स्वयं कारण ठहींदा आहियो या ॿिया कोई कारण ठहींदो आहे, लेकिन परोपकारी आत्मा ठहो। हाणे
रहमदिल आत्मा ठहो, ॿियनि ते उपकार करो, रहम करो, शुभ भावना शुभकामना सां दिलि वारा ठही सहयोग ॾियो, सहयोग परोपकारी ठहो, रहमदिल आत्मा ठहो, शुभ भावना शुभकामना जे दिलि वारा ठही सहयोग ॾियो, स्नेह वठो। परोपकारी आत्मा, रहमदिल आत्मा, शुभ भावना शुभकामना जे दिलि वारा ठही करे सहयोग ॾियो, स्नेह वठो। त हिन वर्ष जो हिन वर्ष के नए नाम ॾींदासीं। पहिरियों हर वर्ष के नाम ॾींदा हुया न, यादि आहे न? त बाप दादा हिन वर्ष के श्रेष्ठ शुभ संकल्प, दृढ़ संकल्प, स्नेह सहयोग संकल्प वर्ष करो। शुभ संकल्प करो, दृढ़ संकल्प करो, स्नेह सहयोग संकल्प वर्ष। ये नाम न, लेकिन अहिड़ो ठहिणु ॾिसणु चाहींदा आहिनि। सदा शुभ संकल्प, दृढ़ संकल्प ऐं स्नेह सहयोग जो संकल्प। दृढ़ता जी शक्ति, परिवर्तन जी शक्ति खे सदा साथी ठाहियो। कोई कुझु बि नेगेटिव ॾे, लेकिन जीअं तव्हां ॿियनि खे कोर्स कराईंदा आहियो न, नेगेटिव खे पॉज़िटिव में बदिली करो, त छा तव्हां स्वयं नेगेटिव खे पॉज़िटिव में चेंज न करे सघंदा आहियो? ॿियो परवश थींदो आहे, परवश ते रहम कबो आहे न। ॿिया परवश थींदा आहिनि, परवश ते रहम कबो आहे। तव्हांजे जड़ चित्र तव्हांजा ई चित्र आहिनि न। भारत में डबल फॉरनर्स जा बि चित्र आहिनि जो पूजदा आहिनि। दिलि वारो मंदिर में त पंहिंजो चित्र ॾिठो आहे न, ॾाढो सुठो। जॾहिं तव्हांजा जड़ चित्र रहमदिल आहिनि, कोई बि चित्र जे अॻियां वेंदा आहियो त छा मांगंदा आहियूं? दया करो, कृपा करो, रहम करो, मर्सी। त सदा पंहिंजे मथां रहम करो, पोइ ब्राह्मण परिवार जे मथां रहम करो। अगरि कोई परवश आहे, संस्कार जे वशा कमज़ोर आहे, उन समय बेसमझ थी वेंदो आहे, त क्रोध न करो। न बाबा चवनि था कि हाणे हिन वर्ष छा ठाहो? शुभ भावना, शुभ संकल्प, दृढ़ संकल्प, स्नेह सहयोग जो संकल्प करो। ॿियो बाबा चई, दृढ़ता जी शक्ति, परिवर्तन जी शक्ति खे सदा साथी ठाहियो। कि करिणो ई आहे, परिवर्तन थियणो ई आहे। नेगेटिव खे पॉज़िटिव में चेंज करो, है न? बाबा चवनि था कि तव्हांजे जड़ चित्रनि द्वारा रहमदिल सदा माण्हू छा मांगदा आहिनि? चित्रनि जे अॻियां छा मांगदा आहिनि? दया करो, कृपा करो, रहम करो, मर्सी। त हाणे त चैतन्य में तव्हांखे सभिनि जे मथां दया करणी आहे, रहम करिणो आहे, क्षमा करिणो आहे। सभिनि ते दया, क्षमा, रहम करो। मर्सी त सदा पहिरियों पंहिंजे मथां रहम करो, पोइ ब्राह्मण परिवार जे मथां रहम करो। पहिरियों पंहिंजे मथां रहम करो कि सदा बाप जी यादि रहे, हर श्रीमत खे फॉलो करो। पोइ ब्राह्मण परिवार जे मथां रहम करो, पोइ पूरी विश्व जी आत्माउनि जे मथां रहम करो, क्षमा करो, दया करो। बाबा चवनि था, अगरि कोई परवश आहे, संस्कार वश आहे, कमज़ोर आहे, हुन समय बेसमझ थी वेंदो आहे, त हुन जे मथां क्रोध न करो। क्रोध जी रिपोर्ट ज़्यादा ईंदी आहे।
क्रोध न त हुनजा ॿार बि ॾाढा प्यार, हुनजा ॿारनि सां बि ॾाढो प्यार आहे। रोब ईंदो आहे, इहा रोब क्रोध जो ॿार आहे। रोब कंदा आहियूं न भई हिकु थींदो आहे क्रोध न अंदरि फीलिंग में अची करे ॿाहिरि करो त हुन में शब्द थोरा कड़ा ऐं अलॻि थी वेंदा आहिनि। रोब बि न रखो, थींदो न प्यार सां असां कंहिंखे चऊं बि कि ॾिस हीअं न कर, हीअं थी वेंदी, ॾिस हीअं न कर, हाणे त ईअं नथो मञे न, पोइ तोखे नेक्स्ट टाइम ईअं न की असां सची में हुन भाव सां न चऊं, थोरो सो मतिलबु जीअं न नंढे ॿारनि खे ईअं थोरो चईंदा आहियूं, असांजो उहो सची वारो अंदरि भावना न हुजणी खपे। ईअं ई थोरो ॾिसूं मञे थो, ईअं त चइणो पवंदो न, ॾिस तूं ईअं न करे न, पोइ नेक्स्ट टाइम खां ईअं न करंदासीं। लेकिन उहो जो अंदरि जो क्रोध ऐं रोब जी फीलिंग ईंदी आहे न, हुन सां ॿाहिरि न अचो। त जीअं परिवार में हूंदो आहे न, वॾा ॿारनि सां प्यार सां कमु थी वेंदो आहे ऐं पोतरे दोतरनि सां प्यार ज़्यादा हूंदो आहे। वॾे ॿारनि सां प्यार कमु थी वेंदो आहे, पोतरे दोतरनि सां प्यार ज़्यादा थी वेंदो आहे। त क्रोध आहे बाप, रोब ऐं उल्टो नशो। नशे बि भिन्न भिन्न थींदा आहिनि। बुद्धि जो नशो, ड्यूटी जो नशो, सेवा में कोई विशेष कर्तव्य जो नशो, इहे रोब थी वेंदो। बुद्धि जो नशो, पोइ पंहिंजो रोब जताईंदा आहिनि कि ॾिस मां एॾो सुठो कमु करे सघंदी आहियां, एॾो सुठो ड्यूटी निभाए सघंदी आहियां। सेवा में कोई विशेष कर्तव्य जो नशो, त दयालु ठहो, कृपालु ठहो। ॾिसो नए वर्ष में हिकु ॿ जो मुख मिठो बि कंदा आहिनि न, बधाई ॾींदा आहिनि त मुख मिठो बि कराईंदा आहिनि, त सॼो वर्ष कड़वोपन न ॾेखारिणो आहे। उहो मुख मिठो कंदा आहिनि। तव्हां सिर्फ़ु मुख न करायो, लेकिन मुखड़ो बि मिठो हुजे, असांजो मुखड़ो बि मिठो हुजे। सदा पंहिंजो मुखड़ो रूहानियत जे स्नेह जो हुजे। सदा पंहिंजो मुखड़ो रूहानियत जे स्नेह जो हुजे। मुस्कुराइण वारो हुजे, है न, कड़वोपन न हुजे, कड़वोपन न हुजे। मेजॉरिटी जॾहिं बाप दादा सां रोई रहिया आहिनि, मतिलबु अंदरि कोई कंहिंजे लाइ कोई ॻाल्हि हूंदी आहे न, त ॿाहिरां उहो कड़वोपन नज़र ईंदो। जॾहिं मन में ई सदा दया, क्षमा, रहम हूंदो, त कंहिंजी बि कोई बि ग़लती असांखे दिमाग़ में ई न हूंदी, असांखे पतो ई न, असांखे पतो आहे सभु आत्मायूं बाबा जी संतान आहिनि, सभु असांजा मिठा मिठा भाउ आहिनि। बसि इहे ई असांखे पतो आहे त कंहिंसां बि असां मिलंदासीं त इहो सुठो भाउ आहे, बसि हीअ सुठी आत्मा आहे, सुठी आत्मा आहे, सुठी आत्मा आहे। बसि इहे ई पुरुषार्थ कंदा रहो, रूहानियत जो प्रेम रहे, बसि सभु सुठी आत्मा आहिनि, सभु मुंहिंजा नंढा नंढा भाउ आहिनि। सदा पंहिंजो मुखड़ो रूहानियत जे स्नेह जो हुजे, मुस्कुराइण वारो हुजे, कड़वोपन न हुजे। मेजॉरिटी जॾहिं बाप दादा सां रोअरियान कंदा आहिनि न, त पंहिंजी सची ॻाल्हि ॿुधाए ॾींदा आहिनि, त कोई न बि ॿुधाईंदो आहे त मेजॉरिटी जी रिज़ल्ट में ॿियो विकार सां क्रोध या क्रोध जा ॿारनि जी रिपोर्ट ज़्यादा ईंदी आहे। त बाप दादा हिन वर्ष में इहे कड़वोपन खे कढणु चाहींदा आहिनि। कईअनि खे पंहिंजो वाइदो बि लिखियो कि चाहींदा न आहियूं, लेकिन अची वेंदो आहे।
त बाप दादा कारण ॿुधाईं कि दृढ़ता जी कमी आहे कि बसि हाणे ईंदा ई न। बाप जे अॻियां संकल्प द्वारा वचन बि ॾींदा आहिनि, लेकिन दृढ़ता अहिड़ी शक्ति आहे जो दुनिया वारा बि चईंदा आहिनि शरीर हली वञे लेकिन वचन न हले वञे। मरणो पए, झुकणो पए, बदिलणो पए, सहन करणो पए, लेकिन वचन में दृढ़ रहण वारा हर कदम में सफलता मूर्त हूंदी। छो जी दृढ़ता सफलता जी चाबी आहे। इहा चाबी सभिनि वटि आहे, लेकिन समय ते गुम थी वेंदी आहे। त छा वीचार आहे? नए वर्ष में नवीनता करणी आहे। स्व जे सहयोगियुनि जे ऐं विश्व जे परिवर्तन जी। स्व ऐं सहयोगियुनि ऐं विश्व जे लाइ कोई परिवर्तन करण जी कोई नवीनता सोचो। पुठियां वारा ॿुधनि था न त छा करिणो आहे। ईअं न सोचो पहिरियों त वॾा कंदा, असां त नंढा आहियूं। नंढा समान बाप, हर हिकु ॿार बाप जे अधिकारी आहे न, चाहे पहिरियों बारी बि आया आहिनि, लेकिन मुंहिंजो बाबा चईंदा त अधिकारी आहियो न। श्रीमत ते हलण जा बि अधिकारी, सर्व प्राप्तियुनि जा बि अधिकारी। जे मुंहिंजो बाबा चयो त उहो श्रीमत ते हलण जा बि अधिकारी आहिनि, सर्व प्राप्तियुनि जा बि अधिकारी आहिनि। टीचर आपस में प्रोग्राम ठाहिणो आहे, फॉरेन वारा बि ठाहिणो आहे, फॉरेन वारनि खे बि, भारत वारा बि मिली करे ठाहिणो, उन्हनि खे बि ठाहिणो आहे। बाप दादा प्राइज़ ॾींदा, केरु कहिड़ो जोन, चाहे फॉरेन चाहे इंडिया, कहिड़ो बि जोन नंबर 1 वठे, उन्हनि खे गोल्डन कप ॾींदा बाबा। जीअं पंहिंजे खे, सिर्फ़ु पंहिंजे खे न ठाहिणो आहे, साथियुनि खे बि ठाहिणो आहे। छो कि बाप दादा ॾिठईं कि ॿारनि परिवर्तन बिना विश्व जो परिवर्तन बि ढिलो थी वेंदो। सिर्फ़ु पंहिंजे खे न ठाहिणो आहे, ॿियनि खे बि ठाहिणो आहे। छो कि बाप दादा ॾिठईं कि ॿारनि जे परिवर्तन बिना विश्व जो परिवर्तन बि ढिलो थी वेंदो। त असांखे बि परिवर्तन करिणो आहे, ॿियनि खे बि करिणो आहे। ऐं आत्मायूं नए नए प्रकार जे दुख जे मात्र ठही वियूं आहिनि। दुख अशांति जे नए नए कारण ठही विया आहिनि। त बाप हाणे ॿारनि जी दुख जी पुकार ॿुधंदा परिवर्तन चाहींदा आहिनि। त मास्टर सुखदाता जा ॿार दुखियनि ते रहम करो। भक्त बि भक्ति करे हाणे थकी विया आहिनि। भक्तनि खे बि मुक्ति जो वरसो ॾिलायो। रहम ईंदो आहे कि न, पंहिंजी ई सेवा में, पंहिंजी दिनचर्या में बिज़ी आहियो, निमित आहियो न। ईअं न वॾा निमित आहिनि। हिकु हिकु ॿार जीअं मुंहिंजो बाबा चयो मञियो, उहे सभु निमित आहिनि। जेतिरो तव्हां चईंदा न अधिकार सां मुंहिंजो बाबा, ओतिरो बाबा जो कार्य जे लाइ बि तव्हां निमित आहियो। त नए वर्ष में हिकु ॿ खे गिफ्ट बि ॾींदा आहिनि। त तव्हां भक्तनि जी आश पूरी करो, उन्हनि खे गिफ्ट दिलायो, दुखियनि खे दुख सां छुड़ायो, मुक्ति धाम में शांति दिलायो। दुखियनि खे दुख सां छुड़ायो, मुक्ति धाम में शांति दिलायो। ये गिफ्ट ॾियो। ब्राह्मण परिवार में हर आत्मा के दिल जे स्नेह और सहयोग जी गिफ्ट ॾियो। ब्राह्मण परिवार में हर आत्मा खे दिल जी स्नेह और सहयोग जी गिफ्ट ॾियो। तव्हां वटि गिफ्ट जो स्टॉक आहे। स्नेह, सहयोग, मुक्ति दिलाइण जी शक्ति आहे। जंहिं वटि स्टॉक ॾाढो आहे उहो हथु उठायो। आहे स्टॉक कमु आहे। पहिरीं लाइन वारनि वटि स्टॉक कमु आहे छा?
ये ब्रिजमोहन हथ नथो उठाए। स्टॉक त आहे न, स्टॉक आहे, सभिनि उठायो आहे। स्टॉक आहे त स्टॉक रखी करे छा कंदव, जमा करे रखंदव। टीचर्स खे स्टॉक आहे त ॾियो न ॿियनि खे। फ्रातिल ठहो। मधुबन वारा छा कंदा? स्टॉक मधुबन में आहे, मधुबन में त चारो और स्टॉक भरियल हूंदो आहे। त हाणे दाता ठहो, सिर्फ़ु जमा न करो, दाता ठहो, ॾींदा वञो। अच्छा, हाणे हर हिकु पंहिंजे खे मन जे मालिक अनुभव करे हिकु सेकेंड में मन खे एकाग्र करे सघंदा है, ऑर्डर करे सघंदा है। हिकु सेकेंड में पंहिंजी स्वीट होम में पहुची वञो। हिकु सेकेंड में पंहिंजे राज्य स्वर्ग में पहुची वञो। मन तव्हांजो ऑर्डर मञंदो आहे, उहा हलचल कंदो आहे। मालिक अगरि योग्य आहे, शक्तिवान आहे त मन न मञे ईअं थी न सघंदो आहे। त हाणे अभ्यास करो, हिकु सेकेंड में पंहिंजी स्वीट होम पहुची वञो। हिकु सेकेंड में पंहिंजे स्वर्ग में पहुची वञो। हिकु सेकेंड में पंहिंजे भक्तनि वटि पहुची वञो। हिकु सेकेंड में फ़रिश्तो ठही वञो। हिकु सेकेंड में सितारो थी वञो। त बाबा चवनि था इहे अभ्यास जे ॾींहं में विच में करण जो अटेंशन रखो। मन जी एकाग्रता स्वयं खे बि ऐं वायुमंडल खे बि पावरफुल ठाहींदी। मन जी एकाग्रता स्वयं खे बि ऐं वायुमंडल खे बि पावरफुल ठाहींदी। चारों ओर जे अति सर्व जे स्नेही, सर्व जे सहयोगी श्रेष्ठ आत्माउनि खे, चारों ओर जे विजयी ॿारनि खे, चारों ओर जे परिवर्तन शक्तिवान ॿारनि खे, चारों ओर जे सदा स्वयं खे प्रत्यक्ष करे बाप खे प्रत्यक्ष करण वारे ॿारनि खे, सदा समाधान स्वरूप विश्व परिवर्तक ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार, दिल जी दुआयूं स्वीकार हुजनि। साथ में सभी ॿारनि खे जो बाप जी बि सिरताज आहिनि, अहिड़े सिरताज ॿारनि खे नमस्ते। वरदाना मुरलीधर जी मुरली सां प्रीत रखण वारा सदा शक्तिशाली आत्मा ठहो। जे ॿारनि खे पढ़ाई अर्थात मुरली सां प्यार आहे, उन्हनि खे सदा शक्तिशाली भव जो वरदान मिली वेंदो आहे। उन्हनि जे साम्हूं कोई बि विघ्न ठहिरी न सघंदो आहे। मुरलीधर सां प्रीत रखणु माना उनजी मुरली सां प्रीत रखणु। यदि कोई चए कि मुरलीधर सां त मुंहिंजो ॾाढो प्रेम आहे, प्रीत आहे, लेकिन पढ़ाई जे लाइ टाइम न आहे, त बाप न मञंदा आहिनि। छो जी जिते लग्न हूंदी आहे उते कोई भी बहानो न हूंदो। पढ़ाई ऐं परिवार जो प्यार किलो ठही वेंदो, जंहिंसां उहो सदा सेफ रहंदो। स्लोगन आहे हर परिस्थिति में स्वयं खे मोल्ड करो त रियल गोल्ड ठही वेंदो। हर परिस्थिति में स्वयं खे मोल्ड करे छॾो त रियल गोल्ड ठही वेंदो। अव्यक्त इशारो योग खे ज्वाला रूप शक्तिशाली ठाहिण लाइ योग में वेंदे समय समाइण जी शक्ति यूज़ करो। योग खे ज्वाला रूप शक्तिशाली ठाहिण लाइ योग में वेंदे समय समाइण जी शक्ति खे यूज़ करो। सेवा जे संकल्प भी समाए वठो। एतिरी शक्ति हुजे जो स्टॉप चऊं स्टॉप थी वञे, फुल ब्रेक। न योग मतिलबु आत्मा बिंदी बाबा बिंदी, हुन में सेवा जो भी संकल्प न अचणो खपे।
गणेश जो वॾो पेट मतिलबु समाइण जी शक्ति। त फुल ब्रेक लॻे, डिली ब्रेक न लॻे। अगरि 1 सेकेंड जे बजाए ज़्यादा समय लॻी वेंदो त समाइण जी शक्ति कमज़ोर थी वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।